वारे में मीडिया ज़रिए इंसाफ जी घुर कंदड़ औरत इकबाल कुंभर जे घर मथां हमलो गोलियूं लॻण सबबि 50 साला इकबाल कुंभर घर अंदर क़तल। संदसि जी 5 साला ॾोहिटी मुर्कज़ सख़्त ज़ख़्मी। ख़बर मूजिबि वारे में ॿ ॾींहं अॻु प्रेस कॉन्फ्रेंस ज़रिए इंसाफ जी घुर कंदड़ हमल मौला गाजी रोड जी रवासण 50 साला मिसमात इकबाल कुंभर क़तल थी वई। इकबाल कुंभर 2 ॾींहं अॻु प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो हुयो त मुंहिंजी धीउ सां अख़्तियार भानवाणी चांडियो ज़बरदस्ती शादी कई आहे जेको धीउ सां मिलणु नथो ॾिए। हुन शक ॼाणाईंदे चयो हुयो त ज़बरदस्ती बणियल नाठी बाअसर आहे। शक आहे त हुन मुंहिंजी धीउ खे क़तल करे छॾियो आहे। हुन इहो बि चयो हुयो त हू बाअसर आहे जेको मोतमार धमकियूं पियो ॾिए। अहिड़ी प्रेस कॉन्फ्रेंस में हुन एसएसपी कंबर डीआईजी लाड़काणो खां इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ जी घुर कई हुई। 2 ॾींहं बाद जवाबदारनि संदसि घर में घिड़ी फायरिंग कई जंहिंजे नतीजे में इकबाल कुंभर क़तल थी वई ऐं संदसि 5 साला ॾोहिटी मुर्क वल्द करमुल्ला चांडियो सख़्त ज़ख़्मी थी पई। ज़ख़्मी मुर्क खे वारे अस्पताल मां शुरूआती तिबी इमदाद ॾेई खेसि वधीक इलाज लाइ लाड़काणो रेफर कयो वियो। ख़बर फाइल थियण ताईं को बि केस वग़ैरह दाख़िल न थी सघियो जंहिं सबबि का बि गिरफ़्तारी अमल में न अची सघी।